हेलो वधी उम्र थी सैमा मूं तो हींअर याद पे कयो यार असल में मूं रहीम साहब के इंसाफ़ ॾियण लाइ सोशल मीडिया ते कैंपेन हलाइण जो प्रोग्राम सोचियो आहे। तूं ॿुधाए हिन वक़्तु कॉल कई थी साईं जी तबियत ठीकु आहे न? महराज अॼु उहे हॉस्पिटल आया हुया ऐं पापा ते ॾाढी सख़्ती कई उन्हनि, ॾाढो प्रेशर ॾिनो उन्हनि खे ऐं सुभाणे उहे असांजे घर खे बि सर्च कंदा। मूंखे त सम्झ में न पियो अचे त छा पियो थिए असांजे घर में। तूं फिक्र न कर, हू कुझु कोन कंदा। जेके घर जी सर्च करणी हूंदी आहे न हू ॿुधाईंदा कोन्हनि, हू जस्ट प्रेशर डेवलप पिया कनि तव्हां ते। पर यार पापा हिन कंडीशन में न आहिनि त उन्हनि खे फेस कनि। प्लीज़ तूं कुझु कर। यार सैमा तूं परेशान न थी, साईं जन जी ज़मानत थी वई आहे ऐं सुबुह ताईं कागज़ पुॼी वेंदा ऐं हू ॿीहर साईं ताईं असुल कोन पहुचंदा। मूं हिकु बैरिस्टर सां ॻाल्हि बि करे चुको आहियां जेको पाण मुकम्मल सपोर्ट कंदो असांखे। तोसां इहो सभु कुझु शेयर करे मां काफ़ी रिलैक्स भी फील कयां। थैंक यू यार। हाणे माना मां फिल्मी डायलॉग हणां न, जन दोस्त चवीं पई त पोइ थैंक यू छा जे लाइ? ओके पाण सुभाणे मिलंदासीं। ज़रूरु ज़रूरु। सुभाणे अंकल जी ज़मानत जा पेपर्स बची वेंदा, उहे खणी ईंदुसि ऐं अंकल खां तबियत मालूम करे वठंदुसि। ॻाल्हि ॿुध, तूं यूनिवर्सिटी वञणु शुरू कयो आहे या न? पापा जी तबियत थोड़ी बहितर थिए त पोइ स्टार्ट कंदसि वञणु। ऐं हा तूं सोशल मीडिया ते साईं रहीम जे मामले खे खणी अच, पोइ ॾिस त कीअं थो कमु थिए। ओके इन सिलसिले में मां पई सां ॻाल्हायां पई। ओके ओके। छा थियो आहे सैमी? छा ते बि मुस्कुराई? ख़ैर त आहे न? आपी सुभाणे पापा जी ज़मानत जा कागज़ात मिली वेंदा ऐं महराज बि सुठे बैरिस्टर सां ॻाल्हायो आहे। सुभाणे असांजे घर जी का बि चेकिंग कान थींदी। दैट्स ग्रेट। हीअ त सुठी अपडेट आहे ऐं महराज असांजे लाइ काफ़ी कुझु कयो आहे। हुन पंहिंजी फैमिली जो पूरो पावर यूज़ कयो आहे पापा जे लाइ। बिल्कुलु आपी, सुभाणे हू बेल जा कागज़ वठी पापा सां मिलण बि ईंदो। इहो बहितर आहे। घटि में घटि मम्मा जे ज़हन खे सुकून त मिलंदो त असांजा दोस्त ग़लति न आहिनि। आपी महराज हिकु ॿी बि ॻाल्हि कई हुई त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे ऐं पापा खे इंसाफ़ ॾियण लाइ सोशल मीडिया में कैंपेन शुरू कई आहे। वॉट? इहा ॿारहाणी छो पियो करे? इहा ॻाल्हि बाबा खे बिल्कुलु पसंदि न ईंदी। तूं फौरन उन खे मना करे छॾ। पर आपी हिन में हर्ज कहिड़ो आहे? सैमी बाबा खे इहा ॻाल्हि सुठी नाहे लॻंदी, हू उन खे सुठो न सम्झंदो आहे। तोखे ख़बर न आहे त बाबा सोशल मीडिया खां केतिरो अवॉइड कंदो आहे? पर आपी सोशल मीडिया हिकु हक़ीक़त आहे जिथे पंहिंजे मसइलनि खे हल कराइण जी सघ गॾिजे थी ऐं मसइला हल बि थी वेंदा आहिनि। फिलहाल कुझु बि कोन थींदो, तूं महराज खे रोके छॾ। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।